नाज़रीन साइट में वहाँ के भलीकार आऊँ आहियां वहाँ सां गॾु नाशिया मीर। नाज़रीन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 1 मार्च ते सदर जी चूंड जे हवाले सां शेड्यूल जारी करण जो ऐलान कंदे इहो ॼाणायो आहे त 29 फेबरवरी ते समूरू जेके को असेंबलियूं आहिनि उहे मुकमल थी वेंदियूं, उन्हनि जी जोड़ जक पूरी थी वेंदी ऐं 1 तारीख़ खां सदारती चूंड वारो जेको मामलो आहे मरहलो आहे उनजो आगाज़ कयो वेंदो। अॼु बि नाज़रीन जेको फ़ैसिलो थियणो हो सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि वारो उहो फ़ैसिलो न थी सघियो ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल वारनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका उन्हनि सां गॾु शमूलियत करे चुकी आहे, जेके उन्हनि जा आज़ादु हिमायती उम्मीदवार हुआ, उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त जेका हिन वक़्तु समूरी सूरत हाल आहे, अहिड़ी सूरत हाल में जेसिताईं हीउ फ़ैसिलो साम्हूं नथो अचे मख़सूस सीटुनि जो, तेसिताईं जेको ही स्पीकर पारां इजलास घुरायो पियो वञे क़ौमी असेंबली जो, हिन जी आइनी का हैसियत न बीहंदी। ॿिए पासे नाज़रीन जेके हुकूमती टीम जा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त सदर वटि जेको आइनी तौर ते जेको पीरियड आहे उहो 21 ॾींहंनि जो सदर वटि आहे, पर हाणे 21 ॾींहं गुज़रण खां पोइ सदर पाण वटि जेके सदर जा इख्तियार हुआ उहे मौक़ा सदर वटि हाणे नाहिनि रहिया। इहो बि चयो पियो वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो चवणु हो त हाणे त जेके हिन वक़्तु सूरत हाल आहे हिन सूरत हाल में सदर मुमलिकत मथां आइन शिकनीअ जा 2 केस ठहनि था। पहिरियों असेंबली टोड़ण जो ऐं हाणे इजलास न घुराइण जा 2 केस ठहनि था। अॼु हिकिड़ी ॿी बि डेवलपमेंट थी आहे। PTI बानी ऐं बुशरा बीबीअ खे नाज़रीन जेको 190 मिलियन पाउंड वारो केस हो हुन में उन्हनि मथां फ़र्दे जुर्म लागू थी चुकी आहे, जंहिं ॿिन्ही पंहिंजे जेको जुर्म आहे उनखां मञण खां इनकार कयो आहे, पर हाणे उनजो अॻियां छा थींदो उन ते पिण जेके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल गॾु मौजूदु आहे तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि एजाज़ महर साहब आहिनि सीनियर सहाफ़ी तज़िया निगार आहिनि, ऐं रज़ाक राहमू साहब आहिनि GDA जा सीनियर अॻवान आहिनि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। कुझु देरि खां पोइ मियां अज़ीम साहब मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखनि था, उहे पिणु मूंखे प्रोग्राम में जॉइन कंदा। सभिनी जी महिरबानी ऐं अव्हांखे भलीकार बि चवंदसि तव्हां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। डॉक्टर साहब अव्हां खां आगाज़ कंदसि ॿियनि जी इजाज़त सां। जेका हिन वक़्तु समूरी सूरत हाल आहे, अॼु हल बरदारी तक़रीब हुई, मुराद अली शाह साहब 3 भेरो सिंध जे वॾे वज़ीर तौरु हल्फ़ खणी वरितो आहे। उमेदूं तमामु घणियूं कयूं पियूं वञनि। सिंध जो अवाम असीं जेको इलेक्शन खां अॻु या इलेक्शन खां पोइ वारा जेके सर्वेस चऊं या जेके रिपोर्ट साम्हूं अचनि पियूं उहे ॿुधाइनि पियूं त हाणे जेॾो वॾो मैंडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिलियो आहे आवाम जूं उमेदूं बि ओतिरियूं वधी वियूं आहिनि। थैंक यू नाज़िया। ऐं पाण तक़रीब मां अचां पियो ऐं साईं खे मुबारकबाद हुजे ऐं यकीनन पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं जनाब आसफ अली ज़रदारी खे ऐं पार्टी सॼे खे। सो ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। ऐं हाणे जो जेके असांजो मंशूर में जेके बिलावल साहब इलेक्शन में टारगेट्स रखिया हुआ उहो इंशाल्लाह साईं मुराद अली शाह साहब पूरो कंदो। ऐं उन बि इहा ई ॻाल्हि कई आहे ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ, हारियुनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ, औरतुनि जे लाइ ऐं जवाननि जे लाइ ऐं पाणी जा मसइला ॿिया जेके मसइला आहिनि उहो प्रायोरिटी बुनियाद ते असांजी कोशिशि हूंदी त उहो डेवलपमेंटल स्कीम्स हुजनि, हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे, जेके कॉन्स्टिट्यूशन जेके असांजे मंशूर में वाइदा कया विया आहिनि उहो हथ लिकाइण कोशिशि कंदासीं त उहो पूरा कया वञनि ऐं अचीव कया वञनि। छा जो जेकॾहिं असां हिन में नाकाम ईंदासीं त पोयां वरी इलेक्शन्स थींदा 5 साल खां पोइ उन में असांखे नुक़सानु थींदो। ऐं बिलावल साहब जी नज़रूं आहिनि त हू पाण मॉनिटर कंदा, हुन चयो बि आहे त आउं बि मॉनिटर कंदुसि ऐं मुंहिंजी भेण जेका आहे जनाब आसवा भुट्टो ज़रदारी साहिबु आहे उहो बि कंदी मॉनिटर। यकीनन असांखे उमेदु आहे त माण्हुनि जा मसइला हल थींदा। ठीकु, पर करीम साहब मुराद अली शाह साहब बि हर भेरे छो हिन ते बि तमामु घणो माण्हू ॻाल्हाइनि पिया त ठीकु मुराद अली शाह साहब जे हवाले सां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते एतमाद जो इज़हार कयो ऐं 3 भेरो उन्हनि खे मैंडेट ॾिनो पियो वञे। ऐं ॿिए पासे मसइलनि जो ज़िक्र थिए पियो, जीअं मां उमेदु ज़ाहिर कई त हिन भेरे जेके एक्सपेक्टेशन्स आहिनि ऐं हिदायतूं बि साम्हूं आयूं आहिनि उन ते फोकस कबो, पर मसइला जेके असां ॾिसूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 3 दौरनि जे हवाले सां त मसइला बि वधिया आहिनि सिंध अंदरि। साईं मुराद अली शाह खे क़यादत सम्झे थी त हू डिलीवर करे सघंदो ऐं क़यादत जो फ़ैसिलो आहे, ज़रूरु कंसल्टेशन हुन में सभिनी जी शामिलु आहे ऐं ॿियनि दोस्तनि जा बि नाला हुआ, पर क़यादत हिन ॻाल्हि ते पुॻी त साईं मुराद अली शाह थिए वज़ीर आला।
पार्टी खे को एतिराज़ कान्हे ऐं CC खे बि को एतिराज़ कान्हे। जेसि ताईं यकीन इहो मसइला हल करणा आहिनि उनमें कलेक्टिव जेका सा रिस्पॉन्सिबिलिटी आहे CM ऐं जेका बि कैबिनेट ईंदी ऐं कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी पार्टी जी बि आहे, त इंशाल्लाह रिज़ल्ट ईंदा सुठा। ठीकु, GDM मां मूंसां गॾु रज़ाक रामू साहब बि आहिनि। रज़ाक साहब अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? जी वालेकुम अस्सलाम। ठीकु ठीकु रज़ाक साहब, असां तव्हांखे बिल्कुलु सही ॿुधूं पिया ऐं हिन वक़्तु करीम साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, एजाज़ महर साहब बि मूंसां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि ऐं अॼु असीं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चूंडनि में जेके मुबैना धांधलियुनि जे हवाले सां जेके इल्ज़ाम ऐं जेके मामला थियनि पिया, जेके शिकायतूं आहिनि, उन ख़िलाफ़ु एहतजाज बि थियो आहे ऐं जेको कुझु असीं ॾिठोसीं जेको मेंबर्स जी हल्फ़ बरदारी तक़रीब वारे ॾींहुं कुझु मामला पेश आया पुलिस ऐं कारकुननि विच में, उन मामले ते बि एहतजाज जो सिलसिलो अॼु GDA मुख़्तलिफ़ शहरनि में कयो आहे। उन हवाले सां बि असांखे अपडेट शेयर कजो त हाणे फर्दर हिकमत अमली छा हूंदी GDA जी एहतजाज खे वठी करे। ऐं अॼु मुराद अली शाह साहब टीहर सिंध जे वॾे वज़ीर तौरु हल्फ़ खणी वरितो आहे। उनजी हैट्रिक जेका थी आहे, हैट्रिक जॾहिं क्रिकेट में थींदी आहे त सेलिब्रेशन थींदी आहे, सेलिब्रेशन असांखे नज़र अचे पई पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि। सिंध जे अवाम खे अवां कॾहिं पिया ॾिसो उहा सेलिब्रेशन कंदे? बिल्कुलु प्रोटेस्ट करियूं पिया, उहो इन हिसाब सां करियूं पिया त हिते सिंध जी अवाम ऐं पाकिस्तान जी जेको आहे सो अवाम जे ख़िलाफ़ु उन्हनि जे हुकूक ते जेको आहे सो धाड़ो लॻो आहे इलेक्शन में। जंहिं नमूने सां हिकिड़ो प्री प्लान मैनेज करे इलेक्शन हिकिड़ो प्लेट में विझी हिननि खे ॾिनी वई आहे, हिननि जी कारकर्दगी ते इलेक्शन न कढी आहे। हिननि जी कारकर्दगी जे करे हुजे आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी त 15 सालनि में अॼु पंहिंजा माण्हू बचा विकिणनि ते मजबूर न थियनि हा, अॼु माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर न थियनि हा। सभ खां वधीक तव्हां ॾिसो था, पंहिंजे हल्के जी ॻाल्हि कंदो, सरपारकर में तव्हां ॾिसो सभिनी खां वधीक ख़ुदकशियुनि जो रेशो आहे। ख़ुदकशी को माण्हू ख़ुशी सां न कंदो आहे, बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे कंदो आहे। 15 सालनि में हिननि खे पावर मिलियो, इक़्तिदार मिलियो, जेकॾहिं इहो सभु कुझु अॼु कनि हा त नओं सूबो जेको आहे बाक़ाइदा जेको आहे सूबो पूरे मिसाली सूबो थी आहे पाकिस्तान में। 15 साल को थोरो टेन्यूर न आहे, तमामु वॾो टेन्यूर आहे। उन ते असां हींअर एहतिजाज करियूं पिया त हिननि जे सिंध जे माण्हुनि जो हक़नि ते धाड़ो लॻो आहे। सिर्फ़ु 3 पार्टीज़ खे, पीपल्स पार्टी, MQM ऐं नून लीग, उन्हनि खे जेको मैनेज करे इहो इलेक्शन ॾिनो, उन ते असां पंहिंजे पुरमन एहतिजाज कया आहिनि। पहिरें ॾींहुं असांजे जाम शहर में एहतिजाज कयो, तव्हां ॾिठो हूंदो त बाक़ाइदा पुरमन एहतिजाज कयो, हुन कंहिं बि एम्बुलेंस खे बि प्रॉपर रस्तो ॾिनो वियो, फैमिली सां गॾु रस्तो न को बि भंजदार न थी। तंहिंखां पोइ मोरे में एहतिजाज कयो, उनमें बि जेको आहे सो को बि भंजदार न थी। तंहिंखां पोइ असेंबली जे ॿाहिरि असां जंहिं ॾींहुं ओस हुयो उन ॾींहुं एहतिजाज कान ॾिनीसीं। उन ॾींहुं जेका केयर टेकर सेटअप कयो उन्हनि सर जे नियाणियुनि सां, सिंध जे नियाणियुनि सां जेको हुते एहतिजाज कंदा आहियूं उन्हनि सां छा कयो, जमहूरियत तव्हांजी मीडिया जे सॼो हुनखे ॾेखारियोसीं। त असां इहो प्रोटेस्ट करियूं था, प्रोटेस्ट करणु असांजो राइट आहे ऐं सिंध जे हुकूक ते धाड़ो लॻो आहे त एहतिजाज करणु असांजो हक़ हुयो। हुन ते असां एहतिजाज कयोसीं। अॼु बि असांजे सूबे में एहतिजाज हुया डिस्ट्रिक्ट वाइज़, उहो बि असां पंहिंजो करियूं पिया ऐं ॿियनि पार्टियुनि सां बि असां राब्ते में आहियूं जिन जो मदद थिया आहिनि। तंहिंखां पोइ रही ॻाल्हि आहे चीफ मिनिस्टर साहिब जी, सिंध में टियों मरतबो चीफ मिनिस्टर साहिबु साॻियो साईं मुराद अली शाह साहिबु थियो। ठीकु आहे, उहो पार्टी जो डिसीजन आहे, उन्हनि जेको कयो असांखे एतिराज़ न आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सोचे सम्झो, इन करे कयो आहे त PND ऐं फाइनेंस ॿई चीफ मिनिस्टर हलाए थो ऐं जेके मेन करप्शन जा गैस आहिनि उहे सभु चीफ मिनिस्टर साहिब जा ॾिठल आहिनि, उहे रस्ता सभु ॾिठल आहिनि। त उन करे उन्हनि आंदो वियो आहे, सिंध जी आवाम जी बहितरी जे लाइ न आंदो वियो आहे। उन्हनि पंहिंजा रस्ता ॻोल्हे रखिया आहिनि त कहिड़े रस्ते खां ऐं कीअं कहिड़े तरीक़े सां जेको हेॾी वॾी असां इन्वेस्ट कई आहे, इलेक्शन असां परचेज़ कई आहे, उहो माल कीअं कढंदासीं। उन माल खे वसूल करण जे लाइ चीफ मिनिस्टर साहिब खे थियो त उते ते आंदो वियो आहे जीअं हिन सिंध जी आवाम जो ख़ज़ानो जेको आहे सो इहो लुटे ऐं वरी पहिरें पंहिंजो ख़ज़ानो पंहिंजी प्रायोरिटी उहा पूरी कई वञे, जंहिं सां इलेक्शन हिननि हायर कई आहे। इलेक्शन हिननि खटी न आहे, इलेक्शन परचेज़ कई आहे। त इहो हिकिड़ो फाइनेंशियल आहे, इहो मार्केट में बाइंग कनि था ऐं परचेजिंग कनि था, परचेजिंग करे इहे मार्केट में अचनि था ऐं पंहिंजो करे। त रज़ाक साहब फर्दर हिकमत अमली अॻिते जी छा हूंदी अवां जी? ऐं अवां न पिया सम्झो त जेकॾहिं अवां अंदरि ई एहतिजाज थिया, प्रोटेस्ट थिया त हुनजा के वधीक असर थी पए सघिया? जी पंहिंजो प्रोटेस्ट जो अंदाज़ आहे, पंहिंजो प्रोटेस्ट जो असां पुरम में असां असेंबली खे हिन में जेके आहिनि उहे इलेक्ट न आहिनि,
ये पर्ची जे ज़रिए पार्लियामेंट की पर्ची जे ज़रिए से वो वोटर जी कहिड़ी अहमियत है उन वोट की कहिड़ी असेंबली अंदर जे ठीक है डॉक्टर साहब एजाज साहब भी मूंसां गॾु मौजूदु आहिनि। एजाज मर साहब अवां ॿुधो डॉक्टर साहब जो मौक़िफ़ ऐं रज़ाक साहब जो मौक़िफ़ अवां ॿुधो अवां कीअं ॾिसो पिया सिंध अंदरि हाणे जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत वञे पई ठहण ऐं सीएम पंहिंजे उहिदे जो हल्फ़ खणी चुका आहिनि कैबिनेट बि जल्द फॉर्म थींदी कैबिनेट जे हवाले सां अव्हांखे छा लॻे पियो त हिन भेरे कीअं ॾिसो पिया सिंध जी जेके कैबिनेट में कहिड़नि शयुनि खे मद्देनज़र रखियो वेंदो कहिड़नि नालनि खे तरजीह ॾिनी वेंदी कीअं ॾिसो पिया अव्हां? सॉरी तव्हां मूंखां पुछो जी एजाज साहब ॾिसो कैबिनेट जो जेतिरे क़दुरु तालुक आहे त उन मां जॾहिं असां स्पीकर जी चूंड जो फ़ैसिलो ॾिसूं था त हिकिड़े यंग मैन खे खणी बिलावल साहब जेको आहे साम्हूं आंदो आहे त उन में हिकिड़ो क्लियर मैसेज लॻे थो त शायदि कैबिनेट में बि हिन दफ़े कुझु नवां चेहरा ऐं पुराणा चेहरा कुझु तजुर्बे वारा ऐं नौजवाननि खे जेको आहे शायदि वधीक चांस मिले ऐं उहो डेफिनेटली के पीपल्स पार्टी जो हे टेन्योर आहे जीअं तव्हां पंहिंजे इंटरव्यू में बि चयो त माण्हुनि जी तवक़ो तमामु वधीक आहे अॻे खां वधीक आहे त कुझु गवर्नेंस बहितर थींदी ज़ाहिर आहे एक्सपीरियंस चीफ मिनिस्टर आहे टियों टर्म जेको आहे उन्हनि जो आहे त उन में उमेद इहा ई करे सघिजे थी त शायदि गवर्नेंस बहितर थिए ऐं कुझु डिलीवर बि थिए जनरल पब्लिक जे खे वधीक फैसिलिटेट कयो वञे ऐं जेके बि इल्ज़ाम करप्शन जा या घटि कारकर्दगीअ जे हवाले सां लॻंदा रहिया त उन्हनि जो अज़ालो कयो वेंदो। मां सम्झां थो त बिलावल साहब हींअर पाण हुनखे पर्सनली मॉनिटर पियो करे ऐं पंहिंजी अथॉरिटी बि असर्ट पियो करे त थी सघे थो त इन जा के असांखे मुस्बत नतीजा साम्हूं अचनि। बहरहाल उहो जंहिं जी हुकूमत हूंदी आहे त उन ते आङुर बि खजंदी आहे ऐं ज़ाहिर आहे एक्सपेक्टेशन वधीक हूंदी आहे ऐं डिलीवरेंस जेको डिलीवर जेतिरो घटि थींदो आहे त उन ते वरी तनक़ीद बि थींदी आहे ऐं हुकूमत में रहण वारी पार्टी हमेशह तनक़ीद जे उन में हूंदी आहे। ऐं बाक़ी जेको ही दोस्त जीडीए वारे ॻाल्हायो पिए त इलेक्शन विकिरो थी आहे त इलेक्शन जेकॾहिं विकिरो थी आहे त जेके विकिरण वारा आहिनि उन्हनि जी निशानदेही छो था कयो उन्हनि जे ख़िलाफ़ु छो था ॻाल्हायो ऐं जेकॾहिं विकिरो थी आहे त उन ते बि एहतजाज थियणु घुरिजे उन्हनि जे ख़िलाफ़ु त तव्हां निशानदेही करण लाइ बि तयारु कोन्हे जेकॾहिं ईअं आहे त सो बहरहाल पीपल्स पार्टीअ खे हिकिड़ो मैदान सिंध में ख़ाली मिलियो उनजो अल्टरनेट कोई बि मज़बूत न जुड़ी सघियो हो ऐं पोयनि 8-10 सालनि खां जेके मुख़्तलिफ़ पावरफुल इंडिविजुअल इलेक्टेबल्स हुया उन्हनि बि पंहिंजा मुख़्तलिफ़ फोरम ठाहे कोशिशि कई पर उन्हनि जो तजुर्बो नाकाम रहियो ऐं तंग थी पछाड़ी जेको आहे त उन्हनि पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कई त पीपल्स पार्टी जे जेको आहे त पॉलिटिकल स्पेस हुनजी अञा वधी। तव्हां ॾिठो त अञा ही खणी चवनि था त असांखे जेको आहे सीटूं वधीक जेके मिलियूं आहिनि उहे परफॉर्मेंस जे करे मिलियूं आहिनि पर असल में परफॉर्मेंस खां वधीक मां सम्झां थो त सिंध में हुनजो हिकिड़ो मुतबादिल जेको अल्टरनेट पावरफुल न हुयो जंहिंजे करे जेको आहे हिननि खे इहो मिलियो। ऐं ॿियो त ख़ुदि JUI या जेको GDA जे प्लेटफॉर्म तां हिननि कठे तव्हां केतिरा जलसा कया केतिरो तव्हां पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन कई उहो बि न हुजण जे बराबरि ई प्री इलेक्शन जेको आहे त फेज़ में त उहो बि इलाही फैक्टर आहिनि इन्हनि सभिनी शयुनि जा। सो बहरहाल हींअर जेका बि मालिकनि खे मंज़ूर हुई उहा गवर्नमेंट ठही वई आहे चीफ मिनिस्टर साहिबु हलफ़ खणी छॾियो आहे कैबिनेट बि 2-3 ॾींहंनि में ईंदी पहिरें फेज़ में जेको आहे शायदि कुझु माण्हू ईंदा कुझु वरी ॿिए फेज़ में ईंदा त इहो वॾो चैलेंज हूंदो पीपल्स पार्टी लाइ त हिननि खे डिलीवर जेको आहे उहो अॻे खां वधीक करिणो आहे गवर्नेंस जे इशूज़ खे एड्रेस करिणो आहे त जीअं बाक़ाइदा आम माण्हू उन जे गवर्नमेंट जे पॉलिसीज़ खां फ़ाइदो वठे बजाए हिनजे जो तव्हां माण्हुनि खे जेको आहे त उहो बेनज़ीर कार्ड हुनजे नाले ते तव्हां 10-12 हज़ार 15 हज़ार रुपया मंथली ॾियो था या जेको बि सिस्टम कयो इन खां बहितर आहे त जेको सिंध जो बेरोज़गार नौजवान वेठो आहे उन्हनि खे तव्हां सरकारी नौकरियुनि जे आसरे जे बजाए उन्हनि खे ऑनलाइन अर्निंग कोर्सिस करायो शॉर्ट कोर्सिस करायो IT कोर्सिस करायो जेके रिलेटेड आहिनि पूरी दुनिया सां त उन में उन्हनि खे हिकिड़ो मुस्तक़िल पंहिंजे पेरनि ते बि कमाइण जो जेको आहे हुनरी सिख्या उन्हनि खे अहिड़ी ॾिनी वञे अहिड़नि शोबनि जी जंहिंजी डिमांड आहे ऐं जेको फौरी तौर ते इंटरनेशनल जेको आहे तव्हांजी ऑनलाइन अर्निंग में फ़ाल किरदारु अदा करे सघनि या उन में
जेको आहे अॻिते वधी सघनि। त मुंहिंजे ख़्याल आहे त इन्हनि शयुनि ते जेको आहे फोकस हुजणु घुरिजे पीपल्स पार्टी जो। लास्ट टाइम मुंहिंजे ख़्याल आहे हिन गूगल वारनि सां को अहिड़ो हिकिड़ो अरेंजमेंट बि कयो हुयो, पर वरी मामिलो थधो थी वियो, अॻिते न वधी सघियो। त उन शइ खे सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में उन ताईं उनजो दाइरो वधायो वञे। जेके अहिड़े क़िस्म जूं IT कंपनीज़ आहिनि त उहे अहिड़े क़िस्म जी ट्रेनिंग ॾियनि थियूं, सर्टिफिकेशन ॾियनि थियूं, जंहिंखां पोइ उहो माण्हू पाण अॻिते वही पंहिंजे पेरनि ते बीह सघे थो। ऐं अहिड़ो हिकिड़ो रोल मॉडल मां कुझु अर्सो पहिरियों पढ़ियो त लयारी में बि हिननि हिकिड़ो कयो हुयो। ऐं लयारी जा काफ़ी नौजवान जेको आहे उहे ऑनलाइन अर्निंग में हींअर अॻिते आया आहिनि। त अहिड़े क़िस्म जो सॼो सिस्टम जेको आहे त दाइरो सिंध ताईं वसी कयो त इहा वॾी ख़िदमत हूंदी। मां बिल्कुलु अवां एजाज़ साहब सही फरमायो। मूंखे यादि अचे थो त तंज़ीला साहिबा तमामु मुतहरिक उन्हनि जो किरदारु आयो ऐं ख़ासि करे जेको IT जो उन्हनि ज़िक्र कयो, गूगल सां जेके इनिशिएटिव कुझु वठणु, पर मेन शइ अचे थी करीम साहिब त उहे शयूं अॻियां हली कोन थियूं सघनि। इन जा कहिड़ा रीज़न आहिनि त शयूं बिल्कुलु कुझु प्रोग्राम शुरू थियनि था पर उनखां पोइ लॉन्ग रन में असांखे उहे प्रोग्राम नज़र नथा अचनि? हिकु त इहो ज़रूरु ॿुधाइजो। ऐं ॿियो उनखां अॻु जेका रज़ाक साहिबु गुफ़्तगू कई ऐं इन्हनि एहतजाजनि खे, इन्हनि मामलनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी कीअं थी ॾिसे? ॾिसो, एहतिजाज करणु रज़ाक रहमो जेका ॻाल्हि कई आहे उनजो राइट आहे, कनि वञी करे सॼे सिंध में। ऐं हिननि इलेक्शन जी प्रिपरेशन कान कई हुई ऐं चीज़नि खे सीरियसली कोन वरितो हो। न कॉर्नर्स मीटिंग, न प्रिपरेशन, न माण्हू, न ॿी ॻाल्हि। सोशल मीडिया ते कुझु मैसेजिस हलाइण या उहो बि हिकु ॿ हिननि जी पार्टीज़। सो हुननि इलेक्शन खे सीरियसली कोन वरितो, जंहिंजा रिज़ल्ट्स इहे आया। ऐं इलेक्शन जी तयारी 6-6 महीना, साल अॻु थींदियूं आहिनि, अपोज़िशन पार्टी कंदी आहे। हिंदुस्तान जी इलेक्शन आहे न, कांग्रेस या जेका अपोज़िशन पार्टी 2 सालनि खां तयारी पई करे। हाणे खटनि हाराइनि दैट उहो आवाम ते आहे। त हाणे हिननि जी का अहिड़ी प्रिपरेशन कान हुई। हाणे उहो एलिगेशन्स था करनि, दम आहे त वञी कनि। जेको बि आहे, अदालतूं आहिनि, इलेक्शन कमीशन आहिनि, इहे ई आहिनि जेके टूल्स आहिनि जंहिंमें जेके इस्तेमालु थी सघनि था। एहतियातनि जो राइट आहे, वञी कनि। जेसिताईं तव्हां चयो त तंज़ीला कमराणी मैडम जेका आहे सा हिकिड़ी लाइक़ ऐं तमामु हिकिड़ी जीनियस क़िस्म जी MP आहे असांजी, ऐं मुंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी आहे, ऐं असांजे दोस्त उनजी भाइटी आहे। ऐं मज़े वारी ॻाल्हि आहे, उहो त MPhil कयो आहे हिन में कंप्यूटर इंजीनियरिंग में। मूं पाण हुनखे सलाह ॾिनी त हाणे PhD बि करे, शायदि PhD बि करे पई। सो आउं सम्झां थो त असां वटि लाइक़ क़िस्म जा माण्हू आहिनि। ऐं हाणे जेका हुकूमत मिली आहे, बिलावल साहब बि यंग माण्हू आहे। ऐं जेके नई चीज़ूं जंहिंसां अर्निंग आहिनि या जंहिंसां टारगेट्स आहिनि जेके नौजवाननि खे ऐं आवाम खे फ़ाइदो थिए, त उहो कंटिन्यूटी हलंदी। चाहे जो इन सवाइ ॿियो त को हल ई कोन्हे। ऐं अगरि सियासत करणी आहे, इलेक्शनूं खटणियूं आहिनि, त यकीननि इहे जेके नवां टूल्स आहिनि जंहिंसां अर्निंग थींदियूं आहिनि उनखे छिकिणो पवंदो। ऐं आउं सम्झां थो त आउं ऑप्टिमिस्ट आहियां त बिलावल साहबु बिल्कुलु ई फ़ैसिला कंदो। ऐं असां वटि लाइक़ नौजवान MPs आहिनि, उन्हनि खे टारगेट्स मिलंदा ऐं उहे रिज़ल्ट्स ॾींदा। ठीकु, अॼु मर्कज़ में बिलावल साहब इहा ॻाल्हि कई मर्कज़ जे हवाले सां त जेका ज़रदारी साहब जी जेका मुफ़ाहमत वारी पॉलिसी आहे उनमें PTI खे बि शामिलु कयो वेंदो। हिते सर अवां ज़िक्र कयो त एहतिजाज हिन जो हक़ आहे, भले एहतिजाज कनि, पर असीं ॾिसूं था ऐवान अंदरि रुॻो MQ मां जेका पाण हुकूमती इतिहाद में शामिलु आहे ऐं त हिकिड़ी फ्रेंडली ऑपोज़िशन वारो माहौल ज़ाहिरा नज़र ईंदो। अगरि MQ में सिर्फ़ु रहंदी त पोइ ऐवान में जमहूरियत जे हुस्न खे बरक़रार रखण जे लाइ या जेका ऑपोज़िशन ॿाहिरि एहतिजाज पई करे उन्हनि सां को ॻाल्हियुनि जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी को इनिशिएटिव वठण जो सोचे पई? जेको बिलावल साहब फरमायो आहे त उहो यकीननि उनजो वज़न आहे। छाहे जो हिकिड़ी पॉपुलर मैंडेट त आहे न हुननि जो PTI जो, ऐं उनखे असां अलॻि करे त हली नथा सघूं। ठीकु, त उहा सोच सिंध में छो न सर? अब ॾिसो न, सिंध में त हाणे फ़िलहालु क़बल वक़्तु आहे इहे चीज़ूं। ऐं हुनजी डिमांड्स जेके आहिनि मर्कज़ में बि इलाही वॾियूं आहिनि। 8-9 वज़ारतूं था घुरनि या 5-6, ऐं उहो बि तमामु इम्पोर्टेंट वज़ारतूं। त इहे सभु चीज़ूं त कोन्हनि जेका 17 पार्टी वोट्स त आहिनि हुनजा, पर इन तहत हू जेके बि इम्पोर्टेंट वज़ारतूं त कोन
वो जेका आहे कोलेशन ॾींदी या मुस्लिम लीग जी बि सोच इहा ई आहे मुंहिंजे ख़्याल सां जेको मीडिया ऐं सोशल मीडिया ते हले पियो त उहो इहे सभु चीज़ूं त कोन ॾींदा हुनखे। सिंध में जेसि ताईं तालुक़ु आहे त सिंध में फ़िलहालु त क़बल वक़्तु आहे। फ़िलहालु त असांजी कैबिनेट ठहे, असांजा दोस्त जेके सो मिनिस्ट्रीज़ कंहिंखे मिलनि थियूं ऐं हालात कहिड़े पासे था वञनि। नई बजट ठहिणी आहे, ही मार्च जो महीनो माना जेको आहे सो हाणे स्टार्ट थींदो, वरी जून में बजट ईंदी ऐं बजट वारो प्रोसेस बि हाणे स्टार्ट थींदो। ऐं मथे जेके हालात आहिनि जेको जीअं हाणे तहरीक इंसाफ़ वारनि जेको आहे सो IMF खे लिखियो आहे, इमरान ख़ान खे, हीअ जेका पैकेज न मिलणु खपे या किस्त न मिलणु खपे। ॿी जेका सोशल मीडिया ते ॻाल्हि हले पई सच आहे कूड़ आहे त हिननि को 10-12 लख ईमेल्स बि कयूं आहिनि वर्ल्ड बैंक खे कि भई तव्हां हिननि खे IMF खे सॉरी हिननि खे तव्हां जेको सो ट्रांस जेको नई किस्त न ॾियो। सही आहे ग़लति आहे डेट आई डोंट नो। त हाणे इहे सभु इशूज़ आहिनि, उन्हनि खां पोइ चीज़ूं फ़ैसिला कयूं वेंदियूं। उथंदे शर्त चीज़ूं फ़ैसिला कोन थींदियूं आहिनि, आहिस्ते आहिस्ते, पर बिल्कुलु PTI सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। चार्टर ऑफ डेमोक्रेसी या चार्टर ऑफ इकोनॉमी में सभिनी पार्टीज़ खे शामिलु करिणो पवंदो। जेके बि जेके इलेक्शन में खटी आयूं आहिनि ऐं जेके ॿाहिरि रहिजी वियूं आहिनि उन्हनि तॾहिं वञी करे इकोनॉमी जा या स्टेबिलिटी जा या फॉरेन इन्वेस्टमेंट जा या फॉरेन पॉलिसीज़ जा तॾहिं वञी मसइला हल थींदा। रज़ाक साहब मुंहिंजो आवाज़ हींअर मां ताईं पहुचे पियो? जी रज़ाक साहब, मूं इहो चयो पिए त जेका करीम साहब ॻाल्हि कई ऐं इन खां अॻु ज़ाहिर आहे हाणे मुख़्तलिफ़ मरहला हुजनि था हुकूमत साज़ीअ जा। पहिरें मरहले में असां ॾिठोसीं त मेंबर्स हल्फ खयो, उन खां पोइ CM वारो जेको मरहलो उहो मुकमल थियो, हाणे कैबिनेट जी फॉर्मेशन आहे ऐं उन खां पोइ जेके ॿिया मामला हूंदा। ही ऑपोज़िशन छा असांखे सिर्फ़ु रुॻो ॿाहिरि रस्तनि ते ई नज़र ईंदी या ऐवान में बि अव्हां जो को किरदारु नज़र ईंदो? तव्हां ॾिसो ऐवान में त हींअर मेन ॿ वेठियूं आहिनि। मेंबर आहिनि, उन्हनि अञा वोट न कयो आहे, उहो फ़ैसिलो न थियो आहे। PTI MQM आहे, उहो हिननि जी B टीम आहे, हुनखे अपोज़िशन में विहारींदा आहे। हुननि जो रोल तव्हां पाण ॾिसो, सॼी मीडिया ते हलियो आहे त मुस्तफ़ा कमाल जो तव्हां पाण ॾिठो हूंदो, न त आउं तव्हांखे मोकिलियां थो WhatsApp ते। मुस्तफ़ा कमाल जी ऑडियो आई आहे, उहो पंहिंजी मीटिंग में चवे पियो त हुते जेको पीपल्स पार्टी चयो आहे त हीउ जेको 100% मैंडेट थियो, हिननि खे मैंडेट मिलियो ई न आहे। हाणे हिक ॿिए जी चोरी जो ॿई दुनिया एतिराफ़ कनि पियूं। हू चवनि पियो त हुननि जो 60% मैंडेट चोरी आहे, त हू चवनि था त MQM जो 100% मैंडेट चोरी आहे। हिक ॿिए जो जॾहिं मैंडेट ई तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि, उहे वरी साॻियो सुबुह जो हिक ॿिए जी ईअं ॿी टीम खे वेंदा ऐं उहे पंहिंजी वेही करे अहिड़ो ठाहे इहो सिस्टम ऑपोज़िशन जो ऐं हींअर रज़ाक साहब, अव्हां जो आवाज़ सही न पियो पहुचे। असां कोशिशि कयूं तव्हां सां ॿीहर राब्तो कयूं त जीअं अव्हांखे बहितर तरीक़े सां सम्झी सघूं। एजाज़ साहब, अव्हां इन ते कीअं कॉमेंट कंदो? हीउ मामिलो अव्हांखे केसि ताईं वेंदे नज़र अचे पियो? ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका काल्ह खां डिस्कस थिए पई त मरियम नवाज़ साहिबा पंजाब जी ऐं मुल्क जी पहिरीं वॾी वज़ीर तौरु उहिदे जो हल्फ़ खणी वरितो आहे। असां ॾिठोसीं जेके हुननि स्पीच में ॻाल्हियूं कयूं उन्हनि ते हाणे अमल बि शुरू थी चुको आहे। अॼु काफ़ी उनजो आगाज़ अॼु खां ई असांखे नज़र अचे पियो। मुख़्तलिफ़ एप्स अॼु मुतारिफ़ कराई वियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके इनिशिएटिव जो हुननि ज़िक्र कयो उन्हनि ते पिणु हुननि हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि कम जे आगाज़ जूं। त कीअं ॾिसो पिया त ही को सूबनि विच में बि ऐं ख़ासि करे पंजाब ऐं सिंध अंदरि बि को कॉम्पिटिशन असांखे नज़र ईंदो कारकर्दगी जे हवाले सां ॿियनि मामलनि ते? नाज़िया, हिकु त तव्हांजो आवाज़ इलाही घटि थो अचे पियो, ॿियो ही लाइन में डिस्टर्बेंस जे करे जेको आहे मां सही तरीक़े सां तव्हांजो सवाल ॿुधी न सघियुसि। एजाज़ साहब, मुंहिंजो आवाज़ हींअर अव्हां ताईं पहुचे पियो? ठीकु, हाणे सही आहे। जी, मूं इहो पुछो पियो अव्हां खां त छा सूबनि विच में ख़ासि करे पंजाब ऐं सिंध विच में बि कारकर्दगी जे हवाले सां को कॉम्पिटिशन, को प्रेशर अव्हांखे ॾिसण में अचे पियो ईंदड़ ॾींहंनि में? छाकाणि त मरियम नवाज़ साहिबा
कल्ह जेके स्पीच में ॻाल्हियूं कयूं अॼु उन मां केतिरनि ई इनिशिएटिव से कम जो आगाज़ बि थी चुको आहे। उहो त ठीकु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त चवण जूं ऐं करण जो जेको आहे वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं ॻाल्हि इहा आहे त पंजाब खे नो डाउट के 3 सूबनि जे बराबरि हुनजी पॉपुलेशन आहे, त फंड बि बजट में जेको आहे हुनखे 2 सूबनि खां वधीक ई मिलंदा आहिनि। पर जेका मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे ऐं जहिड़े तरीक़े सां IMF मुख़्तलिफ़ शर्त रखंदो थो वञे, ॾींहों ॾींहुं हुननि जी फरमाइशी लिस्ट बि वधंदी थी वञे, त उन में डेफिनेटली हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज हूंदो सभिनी सूबाई गवर्नमेंट्स ऐं फेडरल गवर्नमेंट जे लाइ त जनरल पब्लिक खे कुझु थोरो एट ईज़ रखनि, या उन्हनि ते जेको आहे त नवां टैक्स न लॻनि, या इन्हनि शयुनि खां जेको कुझु महांगाई ते उहो कंट्रोल कनि। ऐं महांगाई ते कंट्रोल बिल्कुलु करे सघनि था, उहो बिल्कुलु गवर्नेंस जो इशू आहे। ऐं जेकॾहिं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे वठनि पंहिंजे जेको आहे त ज़ाती कमनि जे लाइ, पंहिंजे ज़ाती एजेंडा जे बजाए इन प्रोटोकॉल वारे मामले खां कढी इन्हनि खे पंहिंजे फ़र्ज़ शुनासी ऐं असुल कम ते लॻाइनि, त काफ़ी वॾो फ़र्क़ु पइजी सघे थो। पर बदकिस्मती सां असां ॾिठोसीं त DC एक्टिव बि हुया, AC एक्टिव बि आहे, पोइ बि भाण जी खोट हुई। भाणनि जा गुदाम ज़ाहिर आहे उहो ज़मीन में त ॻी त कोन वई, उहे त ईअं ई गुदामनि में पिया, सभिनी खे ख़बर हुई, हर इलाइक़े जे पंहिंजे पंहिंजे भाउ माण्हू जो हुन में हथु हुयो। त मक़सदु त इहे इशूज़ चैलेंजिस पंहिंजी जाइ ते त आहिनि। प्रायोरिटी जीअं हाणे मैडम चयो त असां जेको आहे त 200 यूनिट बिजली फ्री ॾींदासीं, हाणे जेको आहे चए थी त असां हुननि खे थोरो सोलर ॾींदासीं त जीअं बिल घटि। अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि त तव्हां वाइदो कहिड़ो कयो ऐं हाणे हुनखे वरी लॉलीपॉप तव्हां छा था ॾियो। त इहे अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं हूंदियूं, मां सम्झां थो त इहे इन सां कमु हलंदो कोन। ऐं टाइट इकनॉमिक सिचुएशन में जॾहिं तव्हांजी आमदनी जा वसीला घटि हूंदा त उन में तव्हांखे हिकिड़ो ई रस्तो बचे थो त तव्हां रिफॉर्म्स करे ऐं पंहिंजी गवर्नमेंट जा एक्सपेंसिस तव्हां रिड्यूस करे ऐं पोइ उहे तव्हां पब्लिक जे वेलफेयर जे लाइ ख़र्चु कयो। पर उन मूड में न मूंखे हिन महिल ताईं जेको फेडरल गवर्नमेंट लॻे थी नई कंहिं सूबे में इहो आहे त उहे हिन ते कनि। त हींअर जेको आहे कल्ह बि अॼु पियो हले पियो हिकिड़ो त नोटिफिकेशन त सरकारी मुलाज़िमनि जी उमिरि जेको आहे रिटायरमेंट जी हुन में 2 सालनि जी वाध कई वई आहे, छो त पेंशन जो बिल एतिरो वधी वियो आहे। त पेंशन जे हवाले सां खोड़ सारियूं अॻु में बि शयूं रिपोर्ट थींदियूं रहियूं त उहे उन सां बि रिलेटेड गवर्नेंस जा इशूज़ आहिनि। उन में जेको आहे तव्हांजा काफ़ी करप्शन जा मामला बि आहिनि। त उन्हनि खे वॾे पैमाने ते तव्हांखे रिफॉर्म जी ज़रूरत आहे। जेको उन रिफॉर्म जे लेवल जी ज़रूरत आहे उनजी हिन महिल ताईं केरु बि ॻाल्हि नथो करे। नई उनजी एजेंडा ते को क्लियर इहा शइ आहे त पोइ असां ही रिफॉर्म्स कंदासीं। त मूंखे नथो लॻे त उन मां को एतिरो घणो हूंदो मुक़ाबिलो को। ऐं उहो साइज़ बजट जे साइज़ जो बि फ़र्क़ु आहे। पंजाब जी थोरी घणी वरी बि एफिशिएंसी इहा रही आहे माज़ी में, ऐं उते बि नून लीग वारा मुसलसिल तव्हां ॾिसो त वरी अरसे खां वठी उहे रहिया। विच में हीउ जेको क्यू लीग वारो पीरियड जेकॾहिं तव्हां कढो त उन्हनि उते डिलीवर बि कयो आहे ऐं उनजी उन्हनि खे शायदि मोट बि मिली। त उहो कॉम्पिटिशन थियणु घुरिजे त गुरबत घटि करण जे हवाले सां ॻाल्हियूं त बिलावल साहिब बि करे थो, मरियम साहिबा बि करे थी, पर ॾिसजे त हुनजो अमली तौर ते ऑन ग्राउंड जेको आहे उहो रिज़ल्ट केतिरो साम्हूं थो अचे। ज़ाहिर आहे त उहो जेको अमली तौर ते रिज़ल्ट हूंदो उहो ई हाणे वधीक उन्हनि शयुनि खे वाज़े कंदो त केतिरा वाइदा उहे सचा। करीम साहिब, मथे मर्कज़ में जेका सूरत हाल आहे, बदस्तूर क्राइसिस हिकिड़ो ख़तमु थिए थो वरी ॿियो नज़र अचे थो, त उनखे केरु हल कंदो? ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे हिकु भेरो ॿीहर स्टक मामला नज़र अचनि पिया, इन जी ज़िम्मेवारी कंहिंजे मथां विझणु घुरिजे? कॉन्स्टिट्यूशन जी इंटरप्रिटेशन आहे उहो हाणे प्रेसिडेंट सां पंहिंजी पियो करे जी। ऐं जेका कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे की भई अगरि 21 डेज़ में अगरि हू नथो करे त स्पीकर करे सघे थो, अगरि स्पीकर बि नथो करे त सेक्रेटरीट करे सघे थी। त हाणे या त 18 अमेंडमेंट खां पोइ चीज़ूं क्लियर थी वियूं आहिनि त प्रेसिडेंट जा उहे अख़्तियारात कोन्हनि। हाणे अलवी साहब जेको आहे सो प्रीवियसली बि अॼु बिलावल साहब फरमायो आहे त प्रीवियसली बि उन जेको आहे असेंबली तोड़े छॾी ऐं हाणे वरी असेंबली जो इजलास नथो कोठाए त छो न हिन ते आइन जी भंजकड़ी जो जेको आहे सो केस हलायो वञे। त आई डोंट नो छो इहे चीज़नि खे डिले कनि था। इलेक्शन कमीशन जे किरदार खे मां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल में? इलेक्शन कमीशन जो किरदारु
उन्हनि खे खपे आहे त चीज़ूं इलाही पहिरीं फ़ैसिला करे छॾींदा। मसइलन हीअ औरत ऐं अक़लियतुनि जी सीटुनि जा फ़ैसिला मुंहिंजे ख़्याल सां अगरि 10 कलाक बि हियरिंग हलाए फ़ैसिलो करे सघनि था। ईअं थियो बि आहे। हीउ डिले वारो जेको आहे उन में कंफ्यूजन्स वधनि था। बकैफ़ हाणे जेकॾहिं हू प्रेसिडेंट साहिबु नथो करे त इजलास त थी वेंदो 29 ते, पर हाणे चीज़ूं वक़्त ते थियनि त बहितर आहे। देरि सां में त वरी जेको मुंहिंजी ॼाण इहा आहे त वक़्त ते चीज़ूं थियनि त बहितर आहे। हाणे तव्हां नोटिफाई बि करे छॾियो जेकॾहिं जेके बि असांजियूं जेके बि फीमेल्स 4 सूबनि में नेशनल असेंबली में ऐं असांजे नॉन मुस्लिम सीटूं बि 4 सूबनि में ऐं नेशनल असेंबली में। हाणे जेकॾहिं तव्हां रिव्यू कंदो ऐं मिसाल हिकिड़ी माई या हिकिड़ी फीमेल या हिकिड़ो नॉन मुस्लिम उनजी ओथ बि खयो, वरी हुनखे त डी नोटिफाई करणु सुठी ॻाल्हि त कान्हे। हीअ चीज़ूं पहिरीं करे छॾींदा, पर जेको बि फ़ैसिलो करिणो आहे जल्द कनि, जान छॾी, सो दैट के ॿिया फोरम जंहिंखे एतिराज़ आहे ॿिए फोरम्स में वञनि। त इहो डिले मुंहिंजे ख़्याल सां सही कान्हे, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। थी सघे थो आउं ग़लति हुजां। ऐं अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे वरी हिननि अलाए कॾहिं डेट रखी आहे मूंखे ख़बर कान्हे। पर ॿुधणी मुलतवी थी आहे, इहो ॼाणाए पियो वञे त सभु जेके दरख़्वास्तुनि खे गॾाए करे ॿुधो वेंदो। एजाज़ साहिबु अवां उनजा कहिड़ा इम्प्लीकेशन ॾिसो पिया? करीम साहिबु ॻाल्हि ज़िक्र कनि पिया त जेकॾहिं टाइमली थी वञे हा त शायदि ही नौबत कोन अचे हा। बिल्कुलु मां सम्झां थो त हिन में इलेक्शन कमीशन खे जेके का अहिड़ी धुर आहे जेका डिसीजन करण खां रोके पई। ऐं तव्हां ॾिसो त 2-3 ॾींहंनि खां लगातार जेको आहे त इहो मामिलो डिले थिए पियो। कंहिं मां ईअं थो लॻे मूंखे त PTI जे दोस्तनि जी हिकु टीम ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहे इक़्तिदार जे असुल धाणनि सां, ऐं हू उते हिकिड़ी ॻाल्हि था वञनि जेका वरी जॾहिं इमरान ख़ान साहिब वटि वञे थी त उहो उनखे रद्द थो करे छॾे, जंहिंजे करे इहे शयूं का हिकिड़ी शेप न पियूं वठी सघनि। ऐं आसिरे वारे मामले में ईअं थो लॻे ॼण दरपर्दा किथे हिकिड़ा टास्क हलनि पिया, त जंहिंजे नतीजे में इलेक्शन कमीशन जेको आहे उहो बि उन्हनि खे टाइम ॾिए पई ऐं उन खां पोइ जेको आहे त उहे फ़ैसिलो कंदा। मां सम्झां थो त सदर वटि बि बज़ाहिर त हिकिड़ो जवाबु इहो लॻे थो त जाइज़ जवाबु आहे त जॾहिं तव्हांजो हाउस कंप्लीट ई न आहे, तव्हां हुनजी नोटिफिकेशन कंप्लीट न कया आहिनि त इजलास जेको आहे त उहो कीअं घुराइजे। ऐं ज़ाहिर आहे त पाकिस्तान में कानून जहिड़े तरीक़े जा ठहियल आहिनि त उहे तशरीह तव्हां जहिड़े पासे बि कयो त उहा थी सघे थी। त बहरहाल मूंखे ईअं थो लॻे त इन सॼे मामले में अञा ताईं बि दरपर्दा बार्गेनिंग हले पई ऐं उन बार्गेनिंग जे हवाले सां का पेशरफ़्त न पई थिए, जंहिंजे करे इहे शयूं अञा डिले थींदियूं थियूं वञनि। ऐं मां ख्वाजा साहिब जी ॻाल्हि सां बिल्कुलु इतफ़ाक़ थो कयां त जेतिरो जल्द थी तव्हां इहो फ़ैसिलो करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां अञा हिन मामले खे ईंदा ई न त वधीक शक शुबा पैदा थींदा ऐं वधीक इहो सॼो मामिलो तकरारी बणिबो वेंदो ऐं इन मामले खे उलझन खे जल्दी जेतिरो सुलझाए त वधीक बहितर आहे ऐं इनखे वधीक द्रिगो न कयो वञे। ठीकु, जीअं मां चयो त किथे पसे पर्दा लॻे पियो, महसूसु थिए पियो त के मामला अञा बि हलनि था। अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट में नज़र आई अदालती फ्रंट तां 190 मिलियन पाउंड वारो केस जंहिंमें अॼु फ़र्दे जुर्म लागू थी वियो आहे, उनखे किथे वेंदे ॾिसो पिया अॻियां? उहो त ॾिसो मुंहिंजो ख़्यालु आहे त क्लियर हो। इमरान ख़ान बि अॼु चयो हुते जज साहिब खे बि चयनि त जेको आहे तव्हां तकड़ कयो ऐं जल्दी सज़ा ॿुधायो असांखे, तव्हांजो मक़सदु जेको हुयो त असां हिनखे वधीक डिले नथा कराइणु चाहियूं। त थी सघे थो इहो बि हिकिड़ो बार्गेनिंग टूल हुजे या हुन गेम जो हिसो हुजे त हाणे हुनखे जेको हिकिड़ो तासुर ॾिनो हुयो त हुन इहो क्लियर कट मैसेज ॾिनो आहे त हू इमरान ख़ान पंहिंजी जंहिं ज़िद ते अटकियल ऐं अड़ियल आहे उहो उन खां कोन फिरंदो ऐं सज़ाउनि जो उनखे को अहिड़ो फ़िक्र कोन्हे, को डिॼे कोन थो हिन मामलनि खां पोइ। मुंहिंजे ख़्याल त अॼोके हिन मामले खां पोइ ॿिन्हिनि खे वाज़े हिकिड़ा सिग्नल मिलिया आहिनि, जंहिंखां पोइ थी सघे थो त सुभाणे जेको आहे हतमी फ़ैसिलो थी वञे। छो त हाणे टाइम त हिननि वटि बचो कोन्हे, हिकिड़ो ई ॾींहुं आहे, सुभाणे को ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं तव्हांखे नोटिफाई करणी पवंदी शयूं, छो त 29 तारीख़ ते इजलास आहे। त मुंहिंजे ख़्याल आहे सुभाणे इहे सभु शयूं का शेप अख़्तियार कंदियूं। करीम साहिबु अव्हांखे बि लॻे थो सुभाणे को शेप न त जीअं एजाज़ साहिबु ॻाल्हि कई, अव्हां सिर्फ़ु शक शुबनि ताईं अव्हांखे लॻो त अञा शक शुबा वधंदा, पर एजाज़ साहिबु इहा ॻाल्हि कनि पिया त थी सघे थो
इन विच में पसे पर्दा के ॿिया मामला थी वञनि? न, पाकिस्तान में हर चीज़ पॉसिबल आहे ऐं जेके रिज़ल्ट डिले थींदा आहिनि, स्लो थी वेंदा आहिनि, उन्हनि में इहे ॻाल्हियूं इंटरप्रिटेशन ईअं थींदी आहे। ऐं हाणे ॾिसो न त आउं तव्हांखे मिसाल ॾियां, बरतानिया में फसादात थिया हुआ कुझु साल पहिरीं, पोइ हुननि जुडिशरी खे विहारियो, जुडिशरी राति जो बि केसिस हलाया, 20-20 कलाक 18 कलाक जजिस वेही करे फ़ैसिला करे छॾियो। त फ़ैसिला त मिंट में थी सघनि था न, डिले करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? पसे पर्दा जी ॻाल्हियूं पाकिस्तान में बिल्कुलु इहा हिकु नई ॻाल्हि कान्हे, एवरीथिंग इज़ पॉसिबल ऐं पहिरीं बि थींदो रहियो आहे, मूंखे जेसि ताईं ख़बर आहे। सो चीज़ूं डिले न थियनि त बहितर आहे, जल्द सां जल्द चीज़ूं हलनि। फाइनेंशियल जेको आहे सो इशूज़ आहिनि पाकिस्तान जा, इंटरनेशनल इशूज़ आहिनि, फॉरेन पॉलिसी जा इशूज़ आहिनि, हिते जा जेके हालात आहिनि उहे बि के सुठा कोन्हनि ऐं पंहिंजो ख़ासि तौर पर ख़ैबर पश्तूनख़्वानी बलूचिस्तान में लॉ एंड ऑर्डर सही कान्हे। त इहे सभु हाणे इहे गवर्नमेंट खे ई करिणा आहिनि ऐं जेके डिले कंदा ऐं अफ़रा तफ़री थींदी, क्योस थींदो, उहो बहितर कान्हे पाकिस्तान जे लाइ। ठीकु। करीम साहिब, हिकिड़ी इहा बि डेवलपमेंट नज़र अचे पई, बिलावल साहिब ज़िक्र कयो ऐं ॻाल्हि बि थियनि पई त पीपल्स पार्टी ॿिए मरहले में पंजाब जी कैबिनेट जो हिसो थींदी, त मर्कज़ जे लाइ बि इहो ई फॉर्मूलो अप्लाई थींदो? क़बल वक़्तु आहे इहा ॻाल्हि, पर पाकिस्तान जी सियासत में हर चीज़ थी सघे थी। ठीकु। रज़ाक साहब मूंसां गॾु लाइन ते मौजूदु आहियो आहे। नाज़रीन, रज़ाक साहब सां असांजो राब्तो मुनक़िद थी वियो आहे। असांजी कोशिशि उन्हनि खां बि फर्दर मालूम कजे त छा हले पियो एहतिजाज जे हवाले सां जेको फर्दर हूंदो। एजाज साहब, आख़िर में अवां वटि ईंदसि, इहे केसि ताईं ॾिसो पिया जेके हिकु पासे हुकूमत फॉर्मेशन जा मामला आहिनि, समूरियूं ॻाल्हियूं आहिनि, ॿिए पासे ही एहतिजाज ऐं हाणे जे ओतिरी जेका शुरूआति असांखे नज़र आई तेज़ी, उहा घटि असांखे नज़र अचे पई, ओतिरी शिदत नज़र न पई अचे, पर बहरहाल जारी आहिनि, हर पासे थियनि पिया, त इहे किथे दंग थींदे ॾिसो पिया? ॾिसो, ज़ाहिर आहे त इक़्तिदार साज़ी जे हवाले सां जेके प्री रिक्विज़िट हूंदियूं आहिनि शयूं ऐं जहिड़ियूं अॻिते हालतूं आहिनि, उन हवाले सां त ईअं थो लॻे त कुझु नून लीग जूं बि रिज़र्वेशन्स आहिनि ऐं उन्हनि जो बि शायदि सुभाणे इजलास घुरायो अथऊं पार्लिमानी पार्टी जो, नवाज़ शरीफ़ साहिबु उनखे चेयर कंदो। त मुंहिंजे ख़्याल आहे सुभाणे को ॾींहुं काफ़ी अहम आहे ऐं इन में काफ़ी शयूं जेको आहे त उहे क्लियर थी वेंदियूं ऐं बाक़ी डेफिनेटली के उहे चैलेंजिस जे हवाले सां तमामु जेको ही जेका बि गवर्नमेंट ईंदी, चाहे वफ़ाक़ में हुजे या सूबनि में हुजनि गवर्नमेंट, त उन्हनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ खां वधीक चैलेंजिस तमामु वॾा हूंदा। त उहे चैलेंजिस अहिड़ा हूंदा जेके हिननि खे पंहिंजी पॉलिटिकल जेको आहे साख उनखे बि धकु लॻी सघे थो, छो त तमामु अहिड़ा ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। तमामु हिकिड़ा जेके अॻु में हुकुमरान शायदि आदि न रहिया आहिनि ऐं हिकिड़े कंफर्ट ज़ोन मां हाणे हिननि खे IMF पुश पई करे ॿाहिरि निकिरण जे लाइ, त उन सॼे माहौल में डेफिनेटली के सोचे सम्झी ही पंहिंजी हिकमत अमली बि ठाहींदा ऐं लॉन्ग रन जी हिकिड़ी पॉलिसी बि ठाहींदा। ऐं ॿियो जेको हिन महिल ताईं असांखे नज़र थो अचे त ही मुल्क सभु चवनि था त पॉलिटिकल स्टेबिलिटी खां सवाइ अॻिते न वधी सघंदो, इकनॉमिक स्टेबिलिटी तेसि ताईं न ईंदी जेसि ताईं पॉलिटिकल स्टेबिलिटी न ईंदी। त हिन महिल ताईं त इमरान ख़ान उहो पुराणी पंहिंजी ज़िद ते होड ते क़ाइमु आहे ऐं मूंखे नथो लॻे त उहो या हुनजी पार्टी जेको आहे उहो मे बी अॻिते हली विराइजी वञे, डिवाइड थी वञे या अञा फर्दर, त इहो बि पॉसिबल आहे, छो त बाक़ी उहो हुननि सां ऑन बोर्ड हिननि सां गॾु वेही ऐं हिकिड़ो वाज़े क्लियर मैसेज जेको आहे ॾियण जे मूड में शायदि हू कोन थो लॻे। बिलावल साहब इहा ॻाल्हि बि कई, इशारो बि ॾिनो त जेकॾहिं हू ओपन हुआ त जेका पार्टी हुननि खे वोट लाइ ॻाल्हाईंदी हुन सां ॻाल्हाईंदा, पर सुन्नी इत्तेहाद काउंसिल या पाकिस्तान तहरीक इंसाफ जे आज़ाद उम्मीदवारनि को राब्तो ई कोन कयो वोटनि लाइ। डेफिनेटली उहो बि पंहिंजी जाइ ते आहिनि, हुन में को लीगल इशूज़ बि इन्वॉल्व आहिनि, पर इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हले पई त प्रेसिडेंट को हिन ऑफर कई इमरान ख़ान साहिब खे त तुंहिंजा केस मां ख़तमु थो कयां ऐं तव्हां आज़ाद बि थी वेंदव ऐं तव्हां ही इशूज़ जेके आहिनि तव्हां हिन में कोऑपरेट कयो, पर उन हवाले सां इमरान ख़ान जेको आहे प्रेसिडेंट खे जवाबु ॾेई छॾियो आहे त मूंखे केसनि जी परवाह न आहे ऐं मूंखे ख़ैरात में न खपनि, मां पंहिंजा केस अदालतुनि में विढ़ंदुसि ऐं हिननि सां गॾु न हलंदुसि। त इहा जेका इमरान ख़ान जी पॉलिसी कंटिन्यू रहे थी त मां सम्झां थो त मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी मुश्किल लॻे थी। करीम साहब को वन लाइनर आवाज़ जो आख़िर में? न, बिल्कुलु इहे हू
पॉलिटिकल स्टेबिलिटी मुश्किल लॻे थी न न बिल्कुलु इहा ॻाल्हि इमरान ख़ान अगरि एरोगेंसी रखंदो ऐं ॻाल्हि ॿोल खे कोन वधाईंदो हुन जे ज़हन में शायदि इहा ॻाल्हि आहे त 4 नवंबर ते इलेक्शन आहे अमेरिका जी ऐं ट्रम्प खटंदो ऐं मुंहिंजे लाइ को रस्तो खुलंदो, इहो आहे हुन जे ज़हन में। पर हाणे ज़रूरी न आहे त उहो ई ॻाल्हियूं थियनि जेको ट्रम्प खटी ईंदो ऐं इनखे जेल मां कढंदो ऐं इलेक्शन कराईंदो वरी। इहे ख़्वाब ख़्याली आहे, इलेक्शन हाणे 5 साल खां पोइ थींदा। पर हू जेका एरोगेंसी जेको रखी वेठो आहे उनजा रिज़ल्ट्स पाकिस्तान लाइ सुठी ॻाल्हि कान्हे ऐं संदसि पार्टी जे लाइ बि सुठी ॻाल्हि कान्हे। फरीम साहब थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में वक़्तु कढियो। एजाज मार साहब अव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन। मूंसां गॾु रज़ाक रामू साहब हुआ GDM एड प्रोग्राम में। पंहिंजी गुफ़्तगू जेका थी आहे प्रोग्रामनि वारे सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ूअ में महिमाननि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।